नाज़रीन, तलहार में पानी कोट खिलाफ आबादगारनि धारणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। उन हवाले सां वधीक अपडेट करण जे लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे तलहार मां मेहरान टीवी जो रिपोर्टर जमशेद मला। जी जमशेद, वधीक अपडेट कजो। जी बिल्कुल, तलार के नीरवा कैनाल में ज़रई पानी की कोट खिलाफ आबादगारनि पारां मेन हैदराबाद बदी रोड से नीरवा मोरी वटि एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी रोड बंद करे छॾियो। धरणे सबब हैदराबाद बदी मिठी समेत मुख़्तलिफ़ शहरनि तां वींदड़ ट्रैफ़िक मुकम्मल तौर ते बंद थी वई। गाॾियुनि जूं डिगियूं कतारूं लॻी वयूं। धरणे में मौजूद आबादगारनि पारां पानी ना है छो भला करबला करबला जा नारा पिणु हंया विया। इन मौक़े ते आबादगार अॻवाननि शेज़ाब जाॾई, मोहम्मद लगारी, अमीर हैदर ख्वाजा, अमीर अमदाद लाशारी ऐं ॿियनि मेहरान टीवी न्यूज़ खे ॿुधायो त सारियुनि जी पोखी जी मुंद शुरू थींदे आबपाशी अमलदारनि पारां नीरवा कैनाल ऐं उनमां निकिरंदड़ राजवा, मोजर ऐं आरडी 17 समेत मुख़्तलिफ़ बाणनि ऐं शाखनि में पानी जी हसादू खोट पैदा कई पई वञे, जंहिंजे करे सारियुनि जी पोखी सख़्त मुतासिर थींदी पई वञे। जॾहिं त पुछड़ में अञा ताईं सारियुनि जो बेजारो बि पोखिजी न सघियो आहे। हिननि ॿुधायो त ॻरा कर्ज़ खणी ॿिज ई भाण वरिता आहिनि। पानी जी खोट सबब पोखियल बेजारो बि सुकी तबाह थो थिए, जंहिंजे करे आबादगारनि जा मथे ते हथ थी विया आहिनि। हिननि जो वधीक चवणु हो त पानी अगरि वक़्त सिर न मिलियो त आबादगार कर्ज़ी बणिजी वेंदा ऐं ख़ुदकुशी करण खे मजबूर थींदा। हिननि चिताब ॾिनो आहे त जेसीं ताईं नीरवा कैनाल खे पंहिंजे हिसे जो पानी 11 फुट गेज मुकम्मल न ॾिनो वेंदो, तेसीं ताईं हिननि जो एहतजाज जारी रहंदो। जी जमशेद, तव्हांजी महिरबानी।